गुलशन में मार साइट सुपर हाईवे ऐं भरपासे जा इलाइक़ा बि मुतासिर। हुकूमत तरफां तहरीक इंसाफ की ॻाल्हियुनि जी आछ। मुसद्दिक़ मलिक जो चवणु आहे त हुकूमत खे हटाइणो आहे त भले हटायो, अचो गॾिजी वेहो, ॻाल्हियूं कयूं, मामला हल कयूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे ज़हन में रुॻो टे ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं तरजीह ग़रीबनि जे ॿारनि खे रोज़गार ॾियणु आहे, ॿियो महांगाई जो ॿार घटि करणु, टियों गुरबत ख़तमु करणु आहे। मुल्क दुश्मन अंसर मुल्की तरक़ी रंडकूं मुल्क में विझी रहिया आहिनि। माण्हुनि खे ख़बर आहे त कंहिंखे छा करणो आहे। तहरीक इंसाफ हुकूमत जी ॻाल्हियुनि वारी आछ रद्द करे छॾी। बैरिस्टर गौर जो चवणु आहे त हुकूमती पार्टी जो तर्ज़ी अमल सियासी न पर गैर सियासी आहे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? अचो वेहो ऐं ॻाल्हियूं कयो। छा ॻाल्हियुनि जी दावत अहिड़े नमूने ॾिनी वेंदी आहे? फार्म 47 जी पैदावार हुकूमत ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करे रही आहे। टांग में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त ॻुझी ॼाण जी बुनियाद ते सिक्योरिटी फोर्सेस टांग में ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾे वठ में 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि ऐं शहरनि जी अगवा तोड़े टारगेट किलिंग में मुलविस हुआ। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त तहरीक इंसाफ खे फ़ैसिलो करणो पवंदो त उहे छा था चाहिनि। लॻे थो त लाइन तब्दील थी रही आहे। तहरीक इंसाफ खे सोचे सियासी पार्टी बणिजी अॻियां अचणु घुरिजे। मुल्क में नफ़रत पखिड़ण जी कोशिश कई पई वञे। सोशल मीडिया ते ग़लति ऐं बेबुनियाद मुहिम हली रही आहे। सोशल मीडिया जा लिंक परॾेही मुल्कनि सां मिली रहिया आहिनि। ख़दशनि बावजूदि सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो क़बूल कयो आहे। मुल्क में बिजली जो बहरान हल करण जी कोशिश कई पई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी आम माण्हुनि खे साफ़ पाणी ऐं बिजली ॾियण जी हिदायत कई आहे। हुकूमत TTP जे दहशतगर्द नूर वली मसूद ऐं अहमद हुसैन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई शुरू करे छॾी। कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां ॿिन्ही जवाबदारनि जी फॉरेंसिक टेस्ट, धमकी वारी ऑडियो, ॿिन्ही दहशतगर्दनि जी ऑडियो हुअण जी तस्दीक। अख़्तियारनि जो चवणु आहे त दहशतगर्दी में मुलविस दहशतगर्दनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। घोटकी भरिसां पुलिस पिकेट ते धाड़िलनि जे हमले में 2 पुलिस एहलकार शहीद। आंदल सुंदराणी थाणे जी पुलिस पिकेट 47 ते धाड़िलनि हमलो करे ॾिनो। फायरिंग में 2 पुलिस एहलकार कादर बख्श महर ऐं ज़हीर थईम शहीद थी विया। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 1 गोल्ड मार्क वेझो फायरिंग में सिक्योरिटी गार्ड मारिजी वियो। मक़तूल जी सुञाणप 22 वरनि जे इमरान जे नाले सां थी। कराची जे इलाइक़े औरंगी टाउन में घर अंदर सिलेंडर धमाको। औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। औरंगी टाउन 10 नंबर गौसिया चौक वेझो घर अंदर ज़ोरदार सिलेंडर धमाको थियो। ज़ख़्मियुनि में 4 औरतूं, 3 मर्द ऐं 1 ॿार शामिल। बर्न्स वार्ड मुंतक़िल। अमरीकी सदारती उम्मीदवार कमला हैरिस सदारती चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया। 5 नवंबर ते सदारती चूंडुनि में कमला हैरिस ऐं डोनाल्ड ट्रंप विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। 7 में चोरी जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नौजवान मुबैना पुलिस तशद्दुद में फौत। पुलिस एहलकारनि 21 वरनि जे खलील सोलंगी जो मर्द अस्पताल में फिटो करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। संदन चवणु आहे त पुलिस खलील सोलंगी खे बेगुनाह क़त्ल कयो आहे। मामले जी जांच करे मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं भारतीय मीडिया दावा कई आहे त भारतीय क्रिकेट टीम चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान जो दौरो न कंदी। भारतीय मीडिया जो चवणु आहे त चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल तहत कराई वेंदी।